अस्सलामुअलैकुम हक़ मौजूद आऊँ जो ख़ादिम इमरान सरकी हिन वक्त असी मौजूद आयूँ गोठ मोहम्मद शरीफ बुरड़े में गुजरल 8 अप्रैल ते चुल्ह मां चिणग उथण सबब जो चैन घरन के बाहि जो वकोड़े उन जो मुकम्मल सीधो सामान खुराक जो सामान ए राश जो हंध बिस्तरा मुकम्मल सड़ी राख थी चुका हुआ इन वक्त वो बेहारो मददगार वेठा आहिनि। अचो सदन वधीक ॻाल्हि ॿोल कयूं। बुढ़ा जीअं त असांजा घर हिते सड़िया आहिनि, असांजे हिन वक़्त ताईं कोई मददगार न आहे। असां मदद घुरूं था, असांजा सभु शइ सड़ी वई आहे। उहो 3 छोकिरियुनि जो ॾादिड़ो हुयो उहो बि सड़ी वियो आहे। हर शइ सड़ी वई आहे। धीअ जो ॾाज, पुट जो ॾाज, ॾादिड़ा इहे सभु शइ सड़ी वई आहे। हर शइ 2 छोकिरियुनि जो ॾाज, हिकु छोकिरे जो ॾाज सभु ख़तमु। पेटियूं, हंध बिस्तरा, उहो जेको हिकिड़ी खमीस पातल जान ते उहो बचियो आहे, ॿियो का शइ न बची आहे। हर शइ सड़ी वई आहे। हाणे डीसी जेकाबाद गांव वारो कहिड़ो मुतालबो आहे? असां मदद करे जेको थी सघे असां अलॻि अलॻि मदद कई वञे साईं। असांजे घर हर शइ सड़ी वई आहे। हिन वक़्तु ईअं वेठा आहियूं उस में, का बि असांजे कुझु कोन्हे। असांजी 2 छोकिरियूं न्याणियूं वेठियूं आहिनि, उनखे बि ठाहिणो आहे। अन्न वग़ैरह हर शइ सड़ी वई आहे। कपिड़ा वपिड़ो का शइ न बची आहे। पर जेकी बि तव्हांजी मदद थी सघे असां तव्हांखां मदद चाहियूं था। गरीब हारी आहियूं, असां गरीब हारी आहियूं साईं। असां मदद कयो। असां झले झोलड़े में वेठा आहियूं। को घरड़ो जो, को टपड़ टाड़ी असां मदद कई वञे, घर ठाराए ॾिनो वञे, सामान जेको बि थी सघे। वॾो नुक़सान थी वियो आहे असांजो। अब असां हारी हो, असांजो 2 न्याणियुनि जो ॾाजड़ो बि सड़ी वियो आहे। थोरो खमीस आहे जेके जान ते पातल उहे बचाए, हर शइ सड़ी वई आहे। झोलड़े में वेठा आहियूं। जेका अलॻि अलॻि थी सघे तव्हां मदद करे सघो। असां हारनि साहब आहे मज़दूरनि सां बि कोन्हे, असांजी मदद कयो। असांजे कपिड़ा जेके जान ते इहे बचियल आहिनि, ॿियो सॼा ॿारनि जा ॾाजड़ा ॿाजड़ा सड़ी विया। का शइ अन्न अटा सड़ी विया। उस ते वेठा आहियूं। अलाह वास्ते असांजी मदद कयो साईं। असांजो अदा सभु कुझु सड़ी वियो आहे। का शइ न बची आहे। वटो बि मुंहं जो न बचियो आहे। हर शइ वई आहे। अलाह वास्ते जेका थी सघेव त मदद कयो। जी अवी मोहम्मद शरीफ बुरड़ो, मोहम्मद अज़ीम बुरड़ो, मोहम्मद अमीन बुरड़ो, अब्दुल नबी बुरड़ो ऐं गोठ मोहम्मद शरीफ जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इंतिहाई शरीफ, ग़रीब, बेपोच ऐं बेहारो मददगार वेठा आहिनि। हिन कहर जी गर्मी जेकी अचण वारी आहे, हिन गर्मी में उहो पंहिंजे बचड़नि खे अॼे लाइ जेको आहे सो वस वारनि खां मदद जी अपील करनि पिया। ऐं हिननि इहो बि ॿुधायो त असांजूं 2 न्याणियूं जेके वेठियूं आहिनि उन्हनि जी बि शादी कराइणी आहे। हाणे हिननि जो चवणो हो त असां इहे न्याणियुनि जी शादी करायूं या पंहिंजो अजो ठाहियूं जेको सड़ी रख थी चुको आहे। हिननि वस वारनि DC जेकबाबाद ऐं SDM ठुल, मुख़्तियारकार ठुल समेत वज़ीर आला सिंध खां मदद जी घुर कई आहे। ऐं हिननि जेको आहे वस वारनि खां पिणु मदद जी अपील कई आहे। हाणे ॾींदा पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे इजाज़त। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।